नबी अलैहिस्सलाम जो 9 घर वाले उन वक़्तु मौजूद आहिनि। साइल दस्तखत दे थो, सॾ ॾिए थो, हिक हिक दर ते वञे थो, लेकिन अॼु मुहम्मद रसूल जे घर में हिक मेहमान जी मेज़बानी जे लाइ मेहमानी जे लाइ का शइ तज ज़ंगुलाए पो मौसम बहार थी जज़बन जफ़ा कशन सा तू हीरन जो हार थी ऐ दीन जा मुहाफ़िज़ जल्दी तैयार थी जज़बन जफ़ा कशन सा तू हीरन जो हार थी। अम्मा बअदु फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम फ़अअरिद अम्मन तवल्ला अन ज़िक्रिना वलम युरिद इल्लल हयातद दुनिया ज़ालिक मबलगुहुम मिनल इल्म। तमाम तारीफ़ूं वाखण अल्लाह के जुगाइन जेको अल्लाह सभिनी जहाननि जो ख़ालिक ऐं मालिक आहे। दुरूद ऐं सलाम हुजनि इमाम कायनात मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी पाकीज़ा ऐं मुक़द्दसा ज़ात जे मथां। अज़ीज़ दोस्तों ऐं मुसलमान भाइरो, इंसान जो मक़सद हयात अल्लाह ताला जी इबादत बंदगी करे जन्नत के हासिल करना है। इन जे लाइ इंसान दुनिया के अंदर आयो है, अमल करे मेहनत करे रब्बुल आलमीन के राज़ी करे पंहिंजी जगह जन्नत में बनाए। कुरान मुक़द्दस के अंदर रब्बुल आलमीन मुख्तलिफ़ जगहन ते इन शइ खे वाज़िह कयो ऐं बयान कयो आहे। चुनांचे अल्लाह ताला जो इरशाद आहे, इंसान के खिताब आहे, या अय्युहल इंसान इन्नका कादिहुन इला रब्बिका कदहन फमुलाक़ीह। ए इंसान, रब्बुल आलमीन जी मुलाक़ात जे लाइ तोखे मेहनत करनी पवंदी, जफ़ाकशी करनी पवंदी, कोशिश करनी पवंदी। उन खां पोइ तोखे रब्बुल आलमीन जी मुलाक़ात नसीब थींदी। सहाबा इकराम जे ज़िंदगियुनि खे असीं ॾिसूं था, हुननि जो मक़सद हयात रब्बुल आलमीन खे राज़ी करणु हो ऐं जन्नत हासिल करणु हुयो। जॾहिं त असां मुसलमाननि जा हींअर मक़सद हयात ॿिया थी विया आहिनि। दुनिया में उहिदो लेवल हासिल कयूं, शान मान हासिल कयूं। सहाबा इकराम जो क़तन इहो नुक़्ता निगाह कोन हो। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो प्यारो सहाबी हज़रत रबिया बिन काब अल अस्लमी रज़ियल्लाहु अन्हु, सही मुस्लिम शरीफ़ जे अंदरि उन्हनि जी रिवायत मौजूद आहे कि रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जो ख़ादिम आहे, पाण अलैहिस्सलातु वस्सलाम जिन जी ख़िदमत कंदो हुयो, वुज़ू जो पाणी वग़ैरह आणींदो हुयो। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम हिकु ॾींहुं पुछनि था, सवाल था कनि, रबिया सल घुर तोखे छा खपे? दोस्तों गौर फ़िक्र कयो, हीअ मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे तरफ़ां पेशकश आहे। तव्हांखे छा खपे? साहिब रसूल सोचण खां पोइ हिकु ख़ूबसूरत जवाब थो ॾे। अंदाज़ो लॻायो, जेकॾहिं असां ऐं तव्हां मां को हिकिड़ो हुजां त छा चवे हा? चवे थो अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, असअलुका मुराफ़क़तक फ़िल जन्नह, मूंखे जन्नत में तव्हांजो साथ खपंदो आहे। यानी सहाबा जो मक़सद हयात जन्नत हासिल करणु ऐं रब्बुल आलमीन खे राज़ी करणु। तंहिंजे करे जन्नत जा उहे बेहद मुतलाशी हूंदा हुआ। सैयदा उम्मे हबीबा रज़ियल्लाहु अन्हा जी रिवायत सही मुस्लिम वग़ैरह जे अंदरि मौजूदु आहे।
फरमाए थी त मूं नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जिन खां ॿुधो पाण फरमायो मन हाफ़ज़ अला इस्नतई अशरत रकअतन फी यौमिन व लैला बुनिय लहू बैतुन फिल जन्नह जेको ॾींहुं राति में 12 रकअतुनि नफ़िल निमाज़नि जी हिफ़ाज़त कंदो फ़र्ज़ खां अलावा 12 रकअतुनि जी हिफ़ाज़त कंदो। दीगर रिवायतुनि में वज़ाहत आहे त हिन मां मुराद 2 फजर खां अॻु 4 ज़ोहर खां अॻु 2 ज़ोहर खां पोइ ए थी वियूं 8 2 मग़रिब खां पोइ 2 इशा खां पोइ 12 रकात। पाण फरमायो जेको इन्हनि जी हिफ़ाज़त कंदो रब्बुल आलमीन उन जे लाइ जन्नत में हिकु महल ऐं घर ठाहींदो। सईदा उम्मे हबीबा रज़ी अल्लाहु अन्हा जॾहिं इहा रिवायत ॿुधे थी चवे थी जन्नत सुभान अल्लाह जन्नत जो महल चवे थी मा तवक्तुहुन्न मुंज़ु समिअतुहुन्न मिन रसूलिल्लाहि सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं खां मूं नबी अलैहिस्सलातु वस्सलाम खां इहा रिवायत ॿुधी आहे जन्नत मिले बि 12 रकातुनि जे करे मूं कॾहिं बि इन्हनि 12 रकातुनि खे छॾियो कोन्हे। सईदा उम्मे हबीबा रज़ी अल्लाहु अन्हा जो जेको शागिर्द आहे सैयदना अंबसा बिन अबी सुफियान रहमतुल्लाहि अलैहि ताबी इमाम मुहद्दिस चवे थो जॾहिं सैयदा उम्मे हबीबा खां इहा रिवायत मूं ॿुधी मा तवक्तुहुन्न मुंज़ु समिअतुहुन्न मिन उम्मे हबीबा रज़ी अल्लाहु अन्हा फरमाए थो जॾहिं खां मूं सैयदा उम्मे हबीबा खां इहा रिवायत ॿुधी आहे कॾहिं बि इन्हनि निमाज़ुनि खे कोन छॾियो आहे छो त इन्हनि जे बदिले में जन्नत ई मिले। सैयदना अंबसा जो जेको शागिर्द आहे सैयदना अमर बिन औस तबअ ताबी इमाम मुहद्दिस चवे थो मा तरक्तुहुन्न मुंज़ु समिअतुहुन्न मिन अंबसत चवे थो जॾहिं खां मूं पंहिंजे उस्ताद अंबसा खां इहा हदीस ॿुधी आहे त 12 रकअतुनि जे करे जन्नत मिले थी जन्नत जो घर मिले थो मूं इन्हनि रकअतुनि खे कोन छॾियो आहे। अमर बिन औस जो शागिर्द नुअमान बिन सालिम रहमतुल्लाहि अलैहि मुहद्दिस चवे थो मा तरक्तुहुन्न मुंज़ु समिअतुहुन्न मिन औसिन चवे थो जॾहिं खां मूं सैयदना औस रहमतुल्लाहि अलैहि खां इहा रिवायत ॿुधी आहे त 12 रकातुनि जे करे जन्नत मिले थी चवे थो अल्लाह जो कसम आहे उन ॾींहं खां वठी कॾहिं बि इन्हनि निमाज़ खे रकातुनि खे मूं छॾियो कोन्हे। हीउ आहे सहाबा ऐं सलफ़ जन्नत जे बारे में उन्हनि खे ख़बर पइजी वेंदी त जन्नत मिले पई बेहद जफ़ाकशी कंदा हुआ महिनत कंदा हुआ ऐं अॻिते ईंदा हुआ। तंहिंजे करे इंसान जेको बाशऊर आहे हुनजो नुक़्ता निगाह मक़सद हयात हर वक़्तु जन्नत हुजे जन्नत जे लाइ कोशिशि हुजे महिनत हुजे जफ़ाकशी हुजे। त सहाबा इकराम जी ज़िंदगी असीं पढ़ूं था रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़िंदगी जे बारे में असीं पढ़ूं था असांखे ताजुब थो थिए। बुखारी मुस्लिम दीगर कुतुब जे अंदरि रिवायत मौजूदु आहे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बदर जे मैदान में मौजूदु आहे ऐं सहाबा इकराम खे नसीहत कनि पिया। नसीहत कंदे पाण क़ुरान मुक़द्दस जी आयत पढ़ियो जंहिंमें रब्बुल आलमीन पहिरें दुनिया जो ज़िक्र कयो आहे त दुनिया हिकु आरज़ी खेल ऐं तमाशो आहे रांदि रूंद आहे। अॻिते अल्लाह ताला फरमाए थो दुनिया जे इंसान खे मुख़ातिब थींदे तव्हांजो मक़सद यादि छा हुजे। अल्लाह ताला जो इरशाद आहे साबिक़ू इला मग़फ़िरतिन मिन रब्बिकुम व जन्नह अर्दुहा कअर्दिस समाई वल अर्द दुनिया जा इंसानो तव्हां उन जन्नत जे लाइ जल्दी कयो जंहिंजी वेकर आसमान ऐं ज़मीननि जे बराबरि आहे। साहबी जे कननि ताईं इहो आवाज़ पहुतो आहे चवे थो बखिन बखिन सुभान अल्लाह केॾो न अज़ीम ऐलान आहे रब्बुल आलमीन जे तरफ़ां केॾो न अज़ीम वाइदो आहे। आयो आहे नबी अलैहिस्सलातु वस्सलाम वटि चवे थो अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन क़ुतिलतु फ़अइन अना जेकॾहिं अल्लाह जे रस्ते में मूंखे मारियो वियो त आउं केॾांहुं वेंदुमि। पाण फरमाइण लॻा अंत फिल जन्नत अल्लाह जा बाना तूं जन्नत में हलियो वेंदे। रिवायत जा लफ़्ज़ आहिनि नबी अलैहिस्सलाम खां सवाल करे पियो खजूरूं खाए पियो फ़अल्क़त थमरात खजूरुनि खे परते उछले थो चवे थो जेकॾहिं खजूरूं खाई ख़तमु कयां वल्लाहि इन हाज़िही लहयातुन तवीला हीअ त डिघी हयाती थी वेंदी मूंखे जन्नत में पहुचण में लेट थी वेंदी।
साहबा चवनि था खजूरनि खे उछले सैयदना उमैर बिन हम्माम रज़ी अल्लाहु अन्हु मैदान में काहिजी पियो आहे ऐं जन्नत खे हासिल करण जे लाइ पंहिंजे जान जो नज़रानो पेश थो करे। त इहो साहबा जो मनहज, हुन जो मक़सदु आहे जन्नत। सही बुखारी दीगर कुतुब जे अंदरि सैयदना अनस बिन मालिक रज़ी अल्लाहु अन्हु जिन जे मामा सैयदना हराम बिन मिल्हान रज़ी अल्लाहु अन्हु जो वाक़ियो मौजूदु आहे। बेरे मऊना वारे वाक़े में जॾहिं मुशरिक दोखो करे खेनि शहीद कनि था, रिवायत जा लफ़्ज़ आहिनि जॾहिं खेसि धक लॻे थो, रतु वहे थो, फनज़ह दम अला वजही व रासिही, रतु वहे थो, उन रत खे खणी पंहिंजे मुंहं खे ऐं पंहिंजे मथे खे मले ऐं मखे थो। मुंहं खे ॻाढ़ो करे, मथे खे ॻाढ़ो करे, ज़ुबान मां लफ़्ज़ थो कढे फुज़्तु व रब्बिल काबा, फुज़्तु व रब्बिल काबा, काबा जे रब जो कसम आहे ऐं कामयाब थी वियसि। हीउ अज़ीम इंसान जिन जो मक़सदु आहे त अल्लाह खे राज़ी करणो, तंहिंजे करे दुनिया जी हुननि खे का परवाह कोन्हे। दुनिया जी ज़िंदगी कीअं गुज़री तव्हांखे ताजुब थींदो। सैयदना साद बिन अबी वक़ास रज़ी अल्लाहु अन्हु जिन जी रिवायत बुखारी ऐं दीगर कुतुब जे अंदरि मौजूदु आहे, फरमाए थो रज़ी अल्लाहु अन्हु, चवे थो वलक़द कुन्ना नग़्ज़ू मअ रसूलिल्लाहि सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, चवे थो नबी अलैहिस्सलाम जे दौर में असांजी इहा हालत हुई, नबी अलैहिस्सलाम सां गॾु जिहाद जे लाइ निकिरंदा हुआसीं। चवे थो त अल्लाह जो कसम आहे खाइण जे लाइ का शइ कोन हुई। वमा तामुना इल्ला वरक़ु शजर, बबरनि जा खबड़नि जा वणनि जा पन पोटींदा हुआसीं, उन्हनि खे चॿाड़े करे खाईंदा हुआसीं या उन्हनि खे घोटे करे उन्हनि जी मानी पचाए खाईंदा हुआसीं। पेट मां ईअं पाखानो निकिरे जीअं बकरी फोलड़ी लाइ मां न हू खिलतो, बकरियुनि जी फोलड़ीअ ॾासे जीअं पेट मां पाखानो निकिरंदो, जीअं उठ जे पेट मां पाखानो निकिरे, ईअं असांजे पेट मां पाखानो निकिरंदो मुहम्मद रसूलुल्लाह जी। तॾहिं बि असां इताअत कई, जन्नत जे लाइ जाखोड़ कई। अॻिते फरमाइनि था वलयौम ताज़िरु बनु सादिन अलैना अलैया बिल इस्लाम, अॼु इहो आलम ऐं माण्हुनि जी हालत बणिजी वई आहे जो माण्हू साद जे ईमान ऐं इस्लाम ते एतिराज़ था कनि। असां इन हालत में बि रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे छॾियो कोन्हे। अॼु माण्हू असांजे ईमान ऐं इस्लाम ते एतिराज़ था कनि। हिते क़ाबिल तवजो हिकिड़ी अहम तरीन ॻाल्हि त सैयदना साद रज़ी अल्लाहु अन्हु जे निमाज़ जे मथां, इबादत जे मथां, दीनदारीअ जे मथां कुझु माण्हुनि एतिराज़ कयो, कूफे वारनि, इराक़ियनि। सैयदना साद रज़ी अल्लाहु अन्हु चवणु लॻो ज़ालिमो, असां नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जी हिननि हालतुनि में इताअत कई ऐं उन जे बावजूदु तव्हां असांजे इस्लाम ते शक था कयो। वॾो क़ाबिल गौर जुमिलो आहे। उन दौर में अहिड़ा बदबख़्त इंसान पैदा थी चुका हुआ जेके सहाबा जे ईमान ऐं इस्लाम ते एतिराज़ कंदा हुआ। ही सहाबा जो दौर आहे। उन दौर में अहिड़ा माण्हू पैदा थी चुका जेके सहाबा जे ईमान ऐं इस्लाम ते एतिराज़ शक कंदा हुआ। ऐं ज़ाहिर ॻाल्हि आहे अॼु जे दौर में बि अहिड़ा बदबख़्त मौजूदु आहिनि। ऐं अल्लाह माफ़ करे हुननि खुलफ़ाए सलासा मुसलमाननि जे पहिरियनि टिनि ख़लीफ़नि खे माफ़ कोन कयो। उन्हनि ते एतिराज़ एतिरे क़दुरु जो अल्लाह माफ़ करे हुननि जे मथां कुफ़र जो फ़तवा। त ज़ाहिर ॻाल्हि आहे जेको माण्हू सहाबा जे ईमान ते एतिराज़ करे थो, जंहिंजे ईमान सदाकत जी गवाही अल्लाह ताला क़ुरान मुक़द्दस जे अंदरि ॾिनी आहे, उहो इंसान पंहिंजे ईमान खे ख़राब थो करे, सहाबा खे नुक़सानु कोन थो पहुचाए सघे। छो त सहाबा उहा वाहिद जमात आहे जंहिंखे रब्बुल आलमीन मुख़ातिब आहे। अल्लाह ताला जो इरशाद आहे, सहाबा सभिनी खे ख़िताब आहे। जेके बि नबी अलैहिस्सलातु वस्सलाम सां ईमान जी हालत में मिलिया ऐं संदन ख़ात्मो ईमान ते थियो, उन्हनि सभिनी जे लाइ ख़िताब आहे। अल्लाह ताला जो इरशाद आहे वलकिन अल्लाह हब्बब इलैकुमुल ईमान वज़य्यनहु फी क़ुलूबिकुम वकर्रह इलैकुमुल कुफ्र वल फुसूक़
अल कुफ्र वल फुसूक वल इस्यान उलाइका हुमुर राशिदून। अल्लाह ताला जो खिताब आहे सहाबा इकराम के सभिनी के, अल्लाह फरमाए थो सब जा सब सहाबा वलाकिन अल्लाह हब्बब इलैकुमुल ईमान, अल्लाह ताला तव्हांजे लाइ ईमान खे पसंदि करे छॾियो आहे। वज़य्यनहु फी क़ुलूबिकुम, ईमान खे अल्लाह ताला तव्हांजे सीननि में ख़ूबसूरत करे रखियो आहे। वकर्रह इलैकुमुल कुफ्र वल फुसूक वल इस्यान, तव्हांजे दिलनि में कुफ्र, फिस्क, नाफरमानी, निफाक सभिनी शयुनि खे अल्लाह ताला नापसंद समझो आहे। अल्लाह फरमाए थो उलाइका हुमुर राशिदून, सब जा सब सहाबा हिदायत याफ़्ता आहिनि। हिन आयत फ़ैसिलो कयो जेके बि रसूलुल्लाह जा सहाबी आहिनि सब जा सब सचा आहिनि, उन्हनि जे ईमान ते एतिराज़ करण वारो पंहिंजे अक़ीदे ईमान खे ख़राब थो करे, सहाबा इकराम खे क़तअन ज़रे बराबर नुक़सान नथो पहुचाए सघे। बहरहाल हज़रत साद रज़ी अल्लाहु अन्हु वारदाहु जो इरशाद तव्हां ॿुधो, केतिरे त सहाबा इकराम जो अल्लाह सां ताल्लुक़ हो ऐं दुनिया सां बेरग़बती हुई। सैयदना जाबिर रज़ी अल्लाह जी रिवायत बुखारी, मुस्लिम ऐं दीगर कुतुब जे अंदरि मौजूद आहे। फरमाए थो रज़ी अल्लाहु अन्हु वारदाहु त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असांखे कंहिं सरीए में, कंहिं जंग में सैयदना अबू उबैदा इब्नुल जर्राह रज़ी अल्लाहु अन्हु सां गॾु रवानो कयो। फरमाए थो रज़ी अल्लाहु अन्हु वकान युतीना कुल्ल यौमिन थमरतन थमरतन, असांखे हर ॾींहुं खाइण जे लाइ हिकु खारक ऐं हिकु खजूर मिलंदी हुई। अंदाज़ो कयो 24 कलाकनि में खाइण जे लाइ हिकु खारक हिकु खजूर। पुछण वारो पुछे थो तव्हांजो हिकु खारक ते गुज़रान कीअं थींदो? फरमाए थो नमस्सुहा कमा यमस्सु सबियो, जीअं ॿार थञ खे चूसे ईअं असीं खजूर खे चूसींदा हुआसीं ऐं मथां पाणी ढुक पीअंदा हुआसीं। 24 कलाकनि में हिकु खारक। चवे थो अल्लाह जो कसम उहे ॾींहं आया जो असांखे 24 कलाकनि में ॾींहं राति में हिकु खारक कोन मिलंदी। असीं खबरनि जा, बबरनि जा, वणनि जा पन पटींदा हुआसीं ऐं उहे खाईंदा हुआसीं। पेट मां ईअं पाखानो निकिरे जीअं बकरी फुलड़ियूं लाइ। तॾहिं बि मोहम्मद रसूलुल्लाह जी असां इताअत कई, दीन खे कोन छॾियो। ही सहाबा इकराम जी दुनिया जी ज़िंदगी, दुनिया जो माश। मुस्लमान गौर फ़िक्र कयो, असां मुस्लमाननि सभु कुझु दुनिया खे बनायो आहे। दुनिया जे ऐश आराम इशरत जे लाइ असांजूं केतिरे क़दुरु महिनतूं कुर्बानियूं आहिनि। दीन जे लाइ असां छा कयूं पिया सोचो। सैयदना अबू हुरैरा रज़ी अल्लाहु अन्हु जी रिवायत बुखारी ऐं दीगर कुतुब जे अंदरि मौजूद आहे। एतिरे क़दुरु दीन सां मोहबत ऐं ताल्लुक़, चए थो वल्लाहि लज़ी ला इलाहा इल्ला हू, चए थो उन अल्लाह जो कसम आहे जंहिंखां अलावा को माबूद कोन्हे। चए थो नबी अलैहिस्सलाम जे दौर में मुंहिंजी हालत हुई बेहाल थी, अखिरु अला खबिदी, ऐं छातीअ भर ज़मीन ते किरी पवंदो हुउसि। अचण वारा ईंदा हुआ मुंहिंजे कंध ते लत रखंदा हुआ ऐं चवंदा हुआ त अबू हुरैरा चरियो थी वियो आहे। चए थो अल्लाह जो कसम आहे वल्लाहि मां बि जुनो ऐं चरियो कोन हूंदो हुउसि, पर बुख जे करे बेहाल थी ज़मीन ते किरी पवंदो हुउसि। चए थो हालत इहा हुई, मुंहिंजा जेके भाउर अंसारी हुआ कान यशग़लुहुम सफ़क़ु फिल अस्वाक़, बाज़ारनि में कमाइण जे लाइ वेंदा हुआ, कमकार कंदा हुआ। मुहाजिर मुंहिंजा भाउर आहिनि, मुहाजिर जेके मुंहिंजा भाउर आहिनि यशग़लुहुम सफ़क़ु फिल अस्वाक़, बाज़ारनि जे अंदरि, मार्केटनि जे अंदरि कमाइण जे लाइ वेंदा हुआ। मुंहिंजा अंसारी भाउर बि कमाईंदा हुआ, ॿनी ॿारो कंदा हुआ, पर न आउं हिकु घड़ी बि नबी अलैहिस्सलाम जी ख़िदमत खे, नबी अलैहिस्सलाम जी महफ़िलनि खे कोन छॾींदो हुउसि। का हदीस रहिजी न वञे, नबी अलैहिस्सलाम जे ज़ुबान मां निकितल को फ़रमान रहिजी न वञे। अॼु असां मुस्लमाननि दीन खे केतिरी इज़त ॾिनी आहे, केतिरी अहमियत ॾिनी आहे। दुनिया जूं डिग्रियूं हासिल करण जे लाइ लाखों रुपया ख़र्च कयूं था, MA PhD मुख़्तलिफ़ डिग्रियूं हासिल करण जे लाइ। अल्लाह ताला 5 बचड़ा ॾिना आहिनि, हिकु ॿार खे, हिकु पुटड़े खे हाफ़िज़ आलिम कोथा बनायूं, छो त असां मक़सदु यार दुनिया खे सम्झो आहे बसि सभु कुझु हिते मिली वञे। अल्लाहु अकबर, वॾी वईद आहे।
वॾो ख़तरनाक असां मुस्लमान जो हींअर नज़रियो बणिजी चुको आहे। अल्लाह माफ़ करे। अल्लाह फरमाए थो उन्हनि माण्हुनि जे बारे में फ़ारिज़ अमन तवल्ला अन ज़िक्रिना वलम युरिद इल्ला अल हयात दुनिया ज़ालिका मबलगुहुम मिनल इल्म। अल्लाह फरमाए थो ए मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हर वक़्तु उन इंसान खां मुंहुं मोड़जो, उन इंसान जे वेझो न वञिजो। कहिड़ो इंसान जेको अल्लाह जे ज़िक्र खां क़ुरान हदीस खां मुंहुं मोड़े। वलम युरिद इल्ला अल हयात दुनिया, हुनजो मक़सद हयात दुनिया आहे। ज़ालिका मबलगुहुम मिनल इल्म, हिन जे इल्म जी इंतिहा, सोच जी इंतिहा इहा आहे त सभु कुझु दुनिया में मिली वञे। मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे हिदायत आहे त अल्लाह जे रसूल हिन माण्हूअ खां एराज़ कजो, इनखे चंबड़िजो न, हिन जे वेझो न वञिजो जंहिंजो मक़सद हयात दुनिया आहे। त हिन खे नबी अलैहि सलाम पिटियो आहे। तईस अब्दुल दिनहरे व अब्दुल दिरहमे व अब्दुल दीनारी व अब्दुल खमीस तईस वन तकस व इज़ा शीक फलन तकस रवाहुल बुखारी व मुस्लिम। पाण फरमायो ज़लील रुसवा थे, तबाह बर्बाद थे जेको पैसे ॾोकड़ जो बानू आहे, दिरहमो दीनार जो ग़ुलाम आहे, दुनिया जे चादरुनि, दुनिया जे उहदनि, दुनिया जे मफ़ादनि जो ग़ुलाम आहे। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो तईस वन तकस, हलाक थे, जलील थे। इज़ा शीक फलन तुगिस औ फलन तकस, हीअड़ो बदबख्त आहे जेकर हिनखे कंडो लॻे, अल्लाह करे हिन जो कंडो बि न निकिरे। नबी अलैहिस्सलाम जी पिट आहे जंहिंजो मक़सदु हयात दुनिया आहे, दीन जी परवाह कोन्हे, क़ुरानी तालीम सां ताल्लुक़ कोन्हे। ॿार स्कूल नथो वञे, सदा ॾेई मोकिलींदो आहे। क़ुरान पढ़े न पढ़े को टेंशन ई कोन्हे, क़ुरान जो इल्मु पढ़े न पढ़े को फ़िक्र ई कोन्हे। अल्लाहु अकबर। नबी अलैहिस्सलाम पिटियो आहे। इज़ा शीक फलन तकस, जेकॾहिं कंडो लॻे नबी अलैहिस्सलाम पिटीन त अलाह करे हुनजो कंडो न निकिरे। या फलन तुकिस, एॾो ताईं बदबख्त आहे जेकॾहिं हिनखे कंडो लॻे त हिन जे कंडे खे कढियो न वञे, भले तड़पंदो रहे, दुनिया में सज़ा खाईंदो रहे, जेको दीन इस्लाम जे तैलीम खां मुंहुं मोड़े, मक़सदु हयात दुनिया खे थो बनाए। तो दोस्तो असां मुस्लमान जो मक़सदु इहो थी वियो त सैयदना अबू हुरैरा रज़ियल्लाहु अन्हु जी हदीस चए थो, हदीस रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मोहब्बत तल मतां नबी अलैहि सलाम जो को फरमान रहिजी वञे, बुखूं हुयूं, तकलीफ़ूं हुयूं, चए थो पेट ते पत्थर बि ॿधंदो हुउसि, बेहोश थी किरी पवंदो हुउसि, पर मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी महफ़िलनि खे कोन छॾींदो हुउसि। छो त मक़सदु हयात जन्नत आहे, अल्लाह खे राज़ी करणो आहे। इमाम मालिक रहमतुल्लाह अलैहि जे मुतल्लिक़ अल्लामा इब्न अब्दुल बर रहमतुल्लाह अलैहि हसन सन सां हिकु वाक़ियो नक़ल कयो आहे। उनजे सवाने उमिरि में केतिरे क़दुरु आख़िरत जो फ़िक्र हिन इंसान खे दीन सां, दीनी इल्म सां मोहबत प्यार हुयो। घोरो फ़िक्र कयो दुनिया जे उहिदनि जे पुयां, दुनिया जे डिग्रनि जे पुयां पंहिंजूं ज़िंदगियूं क़ुर्बान करण वारा हो, दीन खां मुंहुं मोड़ण वारा हो। ख़ुदा रा अल्लाह ॾांहुं मोटी अचो। 70-80 साल जे लाइ तव्हां छा सोचियो आहे, उन ज़िंदगी जे लाइ कोन था सोचो जंहिं ज़िंदगी खे ख़तमु न आहे थियणो। हज़ारे अरबे साल गुज़री वेंदा पर उहा ज़िंदगी ख़तमु न थींदी। इमाम मालिक रहमतुल्लाह अलैहि जे वाक़े खे ॿुधो। फरमाइनि था वकान याकुलु मा युल्क़ा अला मज़ाबिलिल मदीना मिन उसामति तमरि वज़्ज़बीब। हालत इहा हुई, हदीस रसूल अलैहिस्सलातु वस्सलाम मां मालिक सिखंदो आहे मदीने जे अंदरि, ग़रीब मिस्कीन आहे। चए थो हालत इहा हुई, खाइण जे लाइ का शइ न, खाइण जे लाइ का शइ न। केरु? मालिक बिन अनस रहमतुल्लाह अलैहि, मुहद्दिस, चोटीअ जो इमाम दारिल हिजरा, जेको मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे महराब ते ऐं मुसल्ले ते ऐं मिंबर ते वेही फ़तवाऊं ॾींदो हो। मालिक ज़िंदगी ॾिसो कीअं गुज़री आहे, बचपनी ॿाराणी उमिरि आहे। चए थो हालत इहा आई, खाइण जे लाइ का शइ न। मदीने जे किचरे गाह में मालिक रहमतुल्लाह अलैहि वेंदो हो। वक़्त जो इमाम मुहद्दिस, क़ुर्बान वञे हिननि मुहद्दिसनि जे ज़िंदगियुनि जे मथां। हीअ न असांजा सलफ़, असांजा अकाबिरीन, मादा परस्ती, दुनिया परस्ती जे पुयां पंहिंजूं ज़िंदगियूं क़ुर्बान करण वारो मुस्लमान हो। थोरो फ़िक्र कयो, पंहिंजे अकाबिरीन जे हिननि ज़िंदगियुनि मां सबक़ हासिल कयो। इमाम मालिक रहमतुल्लाह अलैहि हदीस रसूल सिखंदो हो, जन्नत जो तालिब आहे। चए थो हालत इहा आई, गुरबत जा ॾींहं, खाइण जे लाइ का शइ कोन हूंदी। मदीने जे किचरे गाह में वेंदो हुउसि,
किचरे के खोलींदोसि, टेड़ींदोसि, पखेड़ींदोसि, अंदरां किन्नी खजूर, किन्नी किशमिश, माने जा सुकुल पुराणा टुकर निकिरंदा हुआ। मालिक रहमतुल्लाह उनखे खणंदो हो, पंहिंजे थेलीअ में बंदि कंदो हो, ईंदो हो पंहिंजे घर। उहा किन्नी खजूर, किन्नी किशमिश, माने जा सुकल टुकर खाई मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दीन खे सिखियो। हियो असांजा अकाबिरीन दोस्तो, असां वटि हिन दीन जो को क़दुरु कोन्हे। अल्लाह जो कसम असां मुसलमान हिन दीन खे इंतिहाई सस्तो सम्झो आहे, इंतिहाई सालिसी, सानवी बि न बल्कि सालिसी हैसियत ॾिनी। अल्लाह माफ़ करे। अंदाज़ो लॻायो तव्हांजे ॻोठ में अल्हम्दुलिल्लाह तइलीमी माहौल आहे, दुनिया जी तइलीम मौजूदु आहे, लेकिन अल्लाह फरमाईंदो ज़ालिक मबलगुहुम मिनल इल्म, हिननि जे इंतिहा इल्म जी बस दुनिया आहे। वलाकिन अक्सर नासी ला यअलमून ज़ाहिरन मिनल हयाति दुनिया। अल्लाह फरमाए तो अक्सर माण्हू जाहिल आहिनि, ला यअलमून, टके जो इल्म कोन्हनि। क़ुरान जो फ़ैसिलो आहे, हा यअलमून ज़ाहिरन मिनल हयाति दुनिया, दुनिया जे बारे में वॾी मालूमात आहे, वॾियूं डिग्रियूं आहिनि, लेकिन अल्लाह फरमाए तो टके जो इल्म कोन्हे, छो त इहो इल्म नाफ़े कोन्हे जेको इंसान खे नजात था करे। ओ क़ुरान और सुन्नत जो इल्म आहे, जंहिं सीने में अची वियो, ओ सीनो यरफ़इल्लाहु अल्लज़ीना आमनू मिनकुम वल्लज़ीना ऊतुल इल्म दरजात, रब्बुल आलमीन व दरजात जो मुस्तहिक़ आहे। ओ सीनो जंहिंमें नूरानी इल्म अची वियो, क़ुरान और सुन्नत जो इल्म अची वियो। इमाम मालिक रहमतुल्लाह अलैह फरमाए तो ज़िंदगी में उहो ॾींहुं पायो खाइण जे लाइ का शइ न आहे, बुख उञ, अल्लाहु अकबर। रिवायत जा लफ़्ज़ हत्ता बाअ सक़फ़ बैतिही ख़शब सक़फ़ि बैतिही फ़ी तलबिल इल्म, इहा हालत थी वई, खाइण जे लाइ का शइ कोन्हे, पैसो रोकड़ घर में न आहे, घर जी छित छांव काठियूं विकिणे इमाम मालिक रहमतुल्लाह अलैह ॿ रुपया चंद पैसा कमाए खाइण जे लाइ कुझु खुराक वरिती आहे, मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे फ़रमाननि खे सिखियो आहे। त दोस्तो, तव्हांजे साम्हूं इहो बयानु पिए कयूं त असुल इंसान जो मक़सदु मनहज आख़िरत हुजणु घुरिजे, जन्नत हुजणु घुरिजे। इंसान उन जे लाइ जफ़ाकशी करे, महिनत करे, कोशिशि करे। मुहम्मद रसूलुल्लाह जी ज़िंदगी तव्हां ॾिसंदो, सहाबा किराम जी तव्हां ज़िंदगी ॾिसंदो, तव्हांखे तहजुब थींदो। सभई वाक़िया हदीस में मौजूदु आहिनि। अम्मा आयशा रज़ियल्लाहु अन्हा बयान थी करे, सही बुखारी दीगर कुतुब जे अंदरि रिवायत मौजूदु आहे, चए थी अल्लाह जो कसम आहे, यब्न अख़ी, पंहिंजे भाणे जे उर्वा खे मुख़ातिबा, चए थी भाणे जा अल्लाह जो कसम आहे, वल्लाहि लनंज़ुरुल हिलाल सुम्मल हिलाल थलाथत अहिल्ला, चए थी अल्लाह जो कसम आहे, प्यारा भाणे जा असीं हिकिड़ो चंड ॾिसंदा हुआसीं, ॿियो चंड ॿ महीना गुज़री वेंदा हुआ, मोहम्मद रसूलुल्लाह जे घर में चुल्ह कोन दुखंदी, बाहि कोन ॿरंदी। दोस्तो गौरो फ़िक्र कयो, हीउ दुनिया जो अज़ीम तरीन घराणो आहे, रब्बुल आलमीन जो महबूब तरीन घराणो आहे। ॿ महीना गुज़री वेंदा हुआ, चुल्ह कोन दुखंदी, बाहि कोन ॿरंदी। बुखारी मुस्लिम दीगर कुतुब जे अंदरि रिवायत मौजूदु आहे। हिकिड़ी नबी अलैहिस्सलातु वस्सलाम महफ़िल में मौजूदु आहिनि। हिकु शख़्स आयो अची करे चवे थो, असबनी अल जुहद या रसूलल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम काफ़ी ॾींहंनि खां बुखायल आहियां, मुंहिंजे लाइ मानी जो इंतज़ाम कयो। रिवायत जा लफ़्ज़ फ़अरसल इला निसाइही, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिकु शख़्स खे पंहिंजे घर वारनि ॾांहुं रवानो कनि था। नबी अलैहिस्सलाम जो 9 घर वारी हिन वक़्तु मौजूदु आहिनि। साहिल दस्तख़त ॾिए थो, सॾु ॾिए थो, हिकु हिकु दर ते वञे थो, लेकिन अॼु मोहम्मद रसूलुल्लाह जे घर में हिकु महिमान जी मेज़बानीअ जे लाइ, महिमानी जे लाइ का शइ मौजूदु कोन्हे। उहो शख़्स हिमत हाराए वापसि मोटियो आहे, चए थो अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तव्हांजे घर में कुझु कोन्हे। ही दुनिया जी मईशत, ही दुनिया जी ज़िंदगी। पाण अलैहिस्सलातु वस्सलाम बेहाल थी पुछनि था, मैं युज़ीफ़ु ज़ईफ़ रसूलिल्लाहि रहमहुल्लाह, केरु आहे जेको रसूलुल्लाह जे महिमान खे मानियूं कराए, अल्लाह ताला हुन जे मथां रहमतूं नाज़िल कंदो। हज़रत अबू तलहा वठी वियो आहे। रिवायत डिगी आहे, मुख़्तसर पेश कयां मौज़ू जी मुनासिबत सां, त साहबा नबी अलैहिस्सलाम जी दुनिया जी ज़िंदगी कीअं गुज़री, हुनजो मक़सदु छा हुयो। घर वठी महिमान खे पहुतो आहे, घरवारी खे चए थो रसूलुल्लाह जो महिमान आहे, मानी जो इंतज़ाम कर। हाणे घर जी हालत छा आहे, साहबा जा घरवारी चए थी अल्लाह जा माना तूं पुछा था करियां
घर में इंतिहाई थोरो खाधो आहे जेको पंहिंजे बचड़नि जी पुरायत मस आहे। अॼु राति तोखे मूंखे बुख ते गुज़ारणो आहे, महिमान खे मानी कीअं खाराईंदासीं? अल्लाहु अकबर। साहबी रसूल अलैहिस्सलातु रज़ी अल्लाह अन्हु फरमाए थो, अल्लाह जी बानी अॼु राति तोखे मूंखे तो हुई बुख ते गुज़ारणो हो, ॿारनि खे बि बुख ते सुम्हार, रसूलुल्लाह सम्झे महिमान खे मानी कराइणी आहे। दोस्तो गौर फ़िक्र कयो, क़ाबिल तवजो हिकु ॻाल्हि इहा बि आहे, उहे मुंहिंजा भाउर जिन खे दुनिया में अल्लाह ताला कुशादी खे ॾिनी आहे, मालो दौलत जी नेमतुनि सां नवाज़ियो आहे, खाई पी दरवाज़ो बंदि करे सुम्हनि था, पाड़े वारे मुस्लमान जी फ़िक्र कोन्हे, ग़रीब मिस्कीन 500 कमाइण वारो, हुनजे बच्चनि खे अॼु मानी मिली अलाए कोन मिली, खीर मिलियो अलाए कोन मिलियो, उहे गौर फ़िक्र करनि, सहाबा जे ज़िंदगियुनि मां सबक़ पिराइनि। मुस्लमान इज्तिमाई ज़िंदगी जीअंदो आहे, पराइनि तकलीफ़ुनि पराइनि दर्दनि खे पंहिंजो सम्झंदो आहे। घरवारी खे चवे थो पाण खे बुख ते सुम्हणो आहे, बचड़नि खे बुख ते सुम्हार। बहरहाल रिवायत डिघी आहे, पाण बुख ते सुम्ही पियो, बचड़ा बुख ते रोई रोई तड़पी तड़पी सुम्ही पिया। नबी अलैहिस्सलाम जे महिमान खे मानी खाराई अथनि। अल्लाहु अकबर। दोस्तो जी हा, सुबह थी आहे, नबी अलैहिस्सलाम वटि हाज़िरी थी आहे, को ज़िक्र कोन्हे, को तज़किरो कोन्हे। असां जहिड़ो हुजे हा त अल्लाह माफ़ करे, असीं ख़ुदि पसंदि इंसान आहियूं, थोरो को नेकी जो कमु कंदा आहियूं, पंहिंजे पाण खे वॾो मशहूरु करण जी कोशिशि कंदा आहियूं। मुंहिंजा ही कम आहिनि, अल्लाह माफ़ करे। वरी वहीद आहे उन माण्हू जे लाइ जेको ख़ौमख़ा पंहिंजी तारीफ़ कराए, वयुहिब्बून अन युहमदू बिमा लम यफ़अलू फला तहसबन्नहुम बिमफ़ाज़त मिनल अज़ाब। अल्लाह फरमाए थो, जंहिं इंसान जो मक़सदु इहो बणिजी वञे त जेको कमु हुन कयो कोन्हे, ख़ौमख़ा हुनजी तारीफ़ कई वञे, अल्लाह फरमाए थो उन इंसान खे तव्हां कॾहिं अज़ाब खां नजात याफ़्ता न सम्झिजो। जंहिंजो मक़सदु इहो आहे ख़ौमख़ा मुंहिंजी तारीफ़ थी वञे, माण्हू मुंहिंजी वाह वाह कनि त मुंहिंजे अंदरि हेतिरो इल्मु आहे, मुंहिंजे अंदरि हेतिरी क़ाबिलियत आहे, या आउं फलाणी ज़ात आहियां, मुंहिंजी हेतिरी हैसियत आहे, ख़ौमख़ा पंहिंजे पाण खे साबित करण जी कोशिशि करे थो। अल्लाह फरमाए थो इहा तारीफ़ हुनजे लाइ फला तहसबन्नहुम बिमफ़ाज़त मिनल अज़ाब जो बाइस बणजंदी। साहबा इकराम जो मनहज तव्हां ॾिसो, हेॾी वॾी क़ुर्बानी आहे, को बि ज़िक्र कोन्हे। अॼु असां मुस्लमाननि जे अंदरि इश्तिहारबाज़ी तमामु घणी आहे, ख़ौमख़ा पंहिंजे पाण खे मशहूरु कराइणु। मामूली को नेके जो कमु कयोसीं, ओॾी महिल ई फेसबुक ते 17 फ़ोटू लोड थी वेंदा। बिल्कुलु नौजवान ॿार, हुननि में फज़ूलियात या घणी आहे, शौक़िया फ़ोटू हराम आहे बिल इत्तिफ़ाक़। उलमा जेका गुंजाइश जो पहलू कढियो आहे सो मजबूरीअ में आहे, तबलीगी गर्ज़ सां जेकॾहिं पैगाम पहुचाइण मक़सदु आहे त उन वक़्तु आहे, आख़िरी मराइल में आहे। शौक़िया फ़ोटू, ख़ौमख़ा जो फ़ोटू हराम आहे। अल्लाह माफ़ करे, असांजे नौजवान में ख़ुदि पसंदी इश्तिहारबाज़ी तमामु घणी अची वई आहे। पंहिंजे पाण खे बचायो, अल्लाह सां मोहबत करण वारा बणिजी वञो, पंहिंजे पाण खे लिकायो, अल्लाह तव्हांखे पाण इज़त ॾींदो। छो त नबी अलैहिस्सलाम जो फ़रमान आहे, इन्न अल्लाह युहिब्बु अल अब्द अत्तक़िय अल गनिय अल ख़फ़िय अबल अयाल रवाहु मुस्लिम वग़ैरह। पाण फरमाइनि था अल्लाह ताला उन बाने सां मोहबत थो करे, अत्तक़िय जेको अल्लाह खां ॾिजे, अल गनिय माण्हुनि खां बेपरवाह, अल ख़फ़िय पंहिंजे पाण खे लिकाइण वारो आहे। जी हा, अल्लाह मोहबत करे थो। जी हा, पोइ जंहिंसां अल्लाह मोहबत करे, यूज़उ लहुल क़बूल फिल अर्ज़, रब्बुल आलमीन ज़मीन ते हुनखे पाणे क़बूलियत ॾींदो आहे, माण्हू पाणे हुनखे इज़तूं ॾींदा, हुनजे शान शौक़त अज़मत जा तराना पाण ॻाईंदा। हुनखे ज़ाहिर करण जी ज़रूरत कोन्हे, पंहिंजे पाण खे लिकाईंदो, इंशाअल्लाह अल्लाह हुनखे रिफ़ात ॾींदो, अल्लाह इज़त ॾींदो। बहरहाल साहबे जो मनहज तव्हां ॾिसो, आयो नबी अलैहिस्सलातु वस्सलाम वटि, को ज़िक्र कोन्हे। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाईंदा, अबू तलहा तूं कोन बि ॿुधाई, लेकिन यादि रख, लक़द अजीब अल्लाहु औ दहिक मिन फुलान व फुलान। अबू तलहा जेका तुंहिंजी कुर्बानी आहे, तूं ऐं तुंहिंजी घरवारी बुखायल पेट सुतल हो न, लक़द अजीब अल्लाहु औ दहिक, तव्हांजे इन बुखायल पेट खे रब्बुल आलमीन आसमाननि खां मथां खां ॾिसी खिलियो पिए। लक़द अजीब अल्लाह, तव्हांजे इन बुखायल पेट खे ॾिसी रब्बुल आलमीन आसमान ते तअजुब कयो आहे। छा हिन बाने जी अल्लाह सां मोहबत आहे? रब्बुल आलमीन आवाज़ नाज़िल कयो आहे, वयुसिरून अला अनफुसिहिम वलौ कान बिहिम ख़सासा। फरमाए ईमान वारा तो आहिनि, सचा मोमिन मुस्लमान तो आहिनि, पंहिंजनि ज़रूरतुनि खे पोइ ते रखी करे मुस्लमान भाउ जी ज़रूरतुनि खे अॻिते कनि था।
तो दोस्तों हिन वाक़े मां पैगाम मिलियो त नबी अलैहिस्सलाम जी ज़िंदगी हिक मेहमान जी मेज़बानी जे लाइ का शइ कोन्हे। साहबा जी ज़िंदगी मेहमान के खाधो खारायो अथनि, घर में पूरे ख़ानदान जे खाइण जे लाइ का शइ कोन्हे। असां शायदि कंहिं भाउ को ॾींहुं बुख ते गुज़ारियो हुजे, फ़क़्रो फ़ाक़ा असां ॾिठो हुजे, 6 महीननि जी कणिक महीने जो राशन घर में हूंदो आहे, तॾहिं बि रब्बुल आलमीन जो शुक्रानो कोन्हे, रब्बुल आलमीन जी बंदगी कोन्हे, इबादत कोन्हे। ही रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़िंदगी। अल्लाह अकबर। दोस्तों पाण बेहाल थी करे पेट ते पत्थर बि वधंदा हुआ। जब ग़ज़वा खंदक जो मौक़ो आहे, सैयदना अबू तलहा रज़ी अल्लाह अन्हु चए थो मूंखे बेहद बुख पहुती, पेट ते पत्थर ॿधमि। आयो आहे नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जे साम्हूं गुज़ारिश रखणु, अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कुझु खाधे पीते जो इंतज़ाम कयो। चए थो अचां त नबी अलैहिस्सलाम खे ॾिसां। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जे पेट मुबारक ते कपिड़ो मथे थियो, बुख जे करे 2 पत्थर ॿधा पिया आहिनि। तस्वुर कयो, 2 पत्थर ॿधा पिया आहिनि कंहिंखे मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे पेट ते। छा इहे बुखूं ए ख़ाली पेट रब्बुल आलमीन खां लिकल हुआ, ओझल हुआ? ओ अल्लाह वलिल्लाहि ख़ज़ाइनुस समावाति वल अर्ज़। ज़मीन आसमान जे ख़ज़ाननि जो मालिक हुआ, पर छा जे लाइ पंहिंजे महबूबनि खे बुखायल थो छॾे, उञायल थो छॾे? जी हा, लेकिन गरोबर ज़ुबान ते जेके लफ़्ज़ हुए क़ाबिल गैर। अल्लाहुम्मा ला आइशा इल्ला आइशुल आखिरा फ़ग़फ़िरिल अंसार वल मुहाजिर। अल्लाह तुंहिंजे माने मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दोस्तनि जे लाइ दुनिया में को बि ऐश, को बि आराम, को बि सुकून कोन्हे। अल्लाह मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐं हुनजे साथियुनि जूं मदायूं माफ़ करे हुननि खे हमेशह वारे ऐश, आराम, सुकून, राहत, जन्नत ताईं पहुचा। तो दोस्तों ख़ुलासा कलाम इहो आहे, हिकु इंसान जो मक़सदु हयात जन्नत हुजणु घुरिजे। जन्नत जे लाइ जफ़ाकशी हुजे, महिनत हुजे, कोशिश हुजे। इंसान दुनिया जी ज़िंदगी आख़िरत जे लाइ क़ुर्बान करे। सियाणो माण्हू हो या जंहिंजो मक़सदु हयात जन्नत आहे, जंहिंजो मक़सदु हयात अल्लाह खे राज़ी करणु। अचो मुस्लमानो, दुनिया जी हिन आरज़ी ज़िंदगीअ खे जन्नत जे लाइ क़ुर्बान कयूं, आख़िरत जे लाइ क़ुर्बान कयूं। मूंखे जेको मुख़्तसर टाइम मिलियो अल्हम्दुलिल्लाह पूरो थी चुको आहे। असांजा मुअज़्ज़ज़ उलमा मौजूदु आहिनि, कुझु अची रहिया आहिनि, इंशाअल्लाह असुल ख़िताबनि जा थींदा। अल्लाह ताला खां दुआ इल्तिजा आहे त क़ुरान और सुन्नत जो जेको पैगाम असां ॿुधो आहे, असां सभिनी खे अमल करणी तौफ़ीक़ अता फ़रमाए। अक़ूलु क़ौली हाज़ा, अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।